अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसेती समाज मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, एग्रीकल्चर के हवाले से कोशिश रही है तो जेके भी आबादगारनि जा मसला आहिनि उहे वस वारनि ताईं पहुचनि ऐं उन सां गॾोगॾु जदीद ज़रात के हवाले से पिण जेके आहिनि से दुनिया अंदर जेके नई तहक़ीक़ थिए पई उहा असांजे आबादगार ताईं पहुचे तो जीअं वधंदड़ आबादी में असांजो आबादगार जेको आहे उहो फी एकड़ वधीक पैदावार हासिल करे जीअं ही ख़र्च जेके आहिनि उहे बि उन्हनि जो पूराओ बि थी सघे, उन सां गॾोगॾु आबादगार मुआशी तौरु जेको आहे उहो मुस्तहकम थी सघे। उन हवाले सां अॼोको जेको प्रोग्राम आहे उन में असां डिस्कस कंदासीं त असां वटि हिन वक़्तु बल्कि गुज़िरियल ॿ टे सालनि जी जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त उन में भाण जी खोट जेका आहे सा उहा मुसलसल रही आहे। उन में भाण जूं क़ीमतुनि जो हिकिड़ो इशू रहियो आहे ऐं उन खां पोइ ब्लैक मार्केटिंग ऐं भाण जी खोट ॿ चारि शयूं जेके आहिनि उन में साम्हूं अचनि पियूं त भाण जी खोट जेका आहे सा उहा न आहे, जॾहिं त स्मगलिंग जे करे उहा खोट जेका आहे सा मार्केट में हथरादू थिए पई ऐं असांजे पाड़े वारे मुल्क अफ़गानिस्तान जेका आहे सा उहो असांजो भाण वञे पियो, जॾहिं त ॿियो पासो इहो आहे त भाण जी जेका आहे सा पैदावार उहा घटि पई थिए जंहिंजे करे भाण जी खोट आहे। जॾहिं त आम मार्केट में असांजो जेको ज़मीनदार आहे उहो चए थो त जेको मिडिल मैन आहे या जेको वापारी आहे उहो स्टॉक करे ऐं हथरादू खोट करे थो ऐं उन खां पोइ पंहिंजे मर्ज़ी जूं क़ीमतूं जेके आहिनि वसूल करे थो। अॼोके प्रोग्राम में उन ते डिस्कस कंदासीं ऐं ख़ासि तौर ते ॿिन्ही पासनि खां जेको आहे कोशिशि कंदासीं त ॻाल्हि ॿोल जेका आहे सा उहा असांजा ज़मीनदार ताईं आबादगार ताईं क्लियर थी पहुचे। हिकु त भाण जी जेका खोट थिए थी उनजो फ़सुल ते कहिड़ो असरु पए थो ऐं भाण जी खोट जा सबब जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि। ज़ाहिर इंतिज़ामी मसइलो आहे ऐं उनजो बहितर जवाबु इंतिज़ामी जेको आहे को माण्हू ॾेई सघे थो। असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि साईं रसूल बख़्श जुणेजो साहब। साईं जन जी महिरबानी आहे, सदाईं असांखे जॾहिं असां साईं खे अर्ज़ु कंदा आहियूं त असांखे वक़्तु ॾींदा आहिनि। कोशिशि रहंदी आहे त इदारे जो को माण्हू ज़िम्मेवार माण्हू जेको आहे उन्हनि जेके शयूं मुंझारे जो शिकार आहिनि या उहे मामला जिन जा जवाब इंतिज़ामी तौरु जेको आहे सो बहितरी ॾेई सघजनि था, उन ते असांखे सदाईं साईं जी मुस्बत जेका आहे सा उहा जवाबु मिलियो आहे। वॾी महिरबानी साईं जुणेजो साहब, पाण डायरेक्टर आहिनि ज़री तोसी सखर जा। जुणेजो साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, महिरबानी कमाल लाशारी साहब। जुणेजो साहब, अवां जी महिरबानी आहे अवां वक़्तु ॾींदा आहियो ऐं मसरूफ़ियत बावजूदि बि अवां खां ॿ शयूं सम्झण जी कोशिशि कंदासीं। हिकु त भाण जी जेका खोट जेको असांखे हिकिड़ो आबादगार सम्झाए सघे थो या ज़रई माहिर सम्झाए सघे थो त मिसाल जेकॾहिं भाण असांखे यूरिया जी फ़सुल खे हिन वक़्तु ज़रूरत आहे उनखे 10 ॾींहं 15 ॾींहं 2 हफ़्ता थी था वञनि ऐं उहा वक़्त ते न मिले थी त कहिड़ो असरु जेको आहे उहो असांजे फ़सुल ते उपत ते जेको आहे उहो थिए थो। ख़ासि तौर ते पाण जेकॾहिं कैश क्रॉप जी ॻाल्हि कयूं ऐं ईंदड़ फ़सुलु कणिक आहे, ही फुटियुनि जो फ़सुलु, ॿिन्ही में असांजी खोट रही आहे। पहिरियां त इहो ॿुधाइजो त भाण वक़्त ते न ॾियण जे करे फ़सुल ते कहिड़ा असर पवनि था, पोइ पाण अचूं था भाण जी खोट ते। जुणेजो साहब। जी सर, वॾी महिरबानी सर। सभिनी खां पहिरियों भाण जी वक़्त ते इस्तेमालु न करण जे करे जेको वॾो नुक़सानु थिए थो उहो असांजी मुख़्तलिफ़ फ़सुलनि में उहे कैश क्रॉप हुजनि, सब्जियूं हुजनि या जेको आहे उहो मेवा हुजनि। सही। उन में सभिनी खां पहिरियों जेको वॾो नुक़सानु थिए थो उहा प्रोडक्शन जेका आहे उहा मुतासिर थिए थी पई। सही। मिसाल तौरु जेकॾहिं असां कणिक जी ॻाल्हि था कयूं ऐं कणिक में वक़्त ते भाण इस्तेमालु कजे त उनजी पैदावार जेका आहे उहा 60, 65, 70 मण ताईं अची सघे थी पई। ईअं ई जेकॾहिं असां फुटियुनि में भाण वक़्तु आहे तो इस्तेमालु कंदासीं त फुटी जी पैदावार जेका आहे उहा 40, 45, 50 मण ताईं जेका आहे उहा अची सघे थी पई। ऐं जेकॾहिं ॿिन्ही फ़सुलनि में असां भाण वक़्त सां इस्तेमालु न कंदासीं त लॻभॻि 40 खां 50% पैदावार जेका आहे उहा मुतासिर थी सघे थी पई, यानी पैदावार जेका आहे उहा घटिजी सघे थी पई। हिकिड़ो त जेको आहे उहो इन नमूने सां जेको आहे उहो नुक़सानु थिए थो। ऐं ॿियो जेको नुक़सानु फ़सुलनि ते थिए थो उहो इहो थिए थो पियो जॾहिं असां बैलेंस जेको आहे उहो बैलेंस फर्टिलाइज़र। सही जी सर, बैलेंस फर्टिलाइज़र इस्तेमालु नथा कयूं त इन जो जेको ॿियो नुक़सानु थींदो, जी जी आवाज़ अचे पियो। इन जो जेको ॿियो नुक़सानु थींदो उहो इहो थींदो त फ़सुलनि ते जीत, बीमारियूं ऐं मौसम जा जेके मुज़र असरात आहिनि उहे मुरतब थींदा। सही। उन जे करे बि जेको आहे उहो आबादगार जी पैदावार बि मुतासिर थींदी ऐं आबादगार जे ख़र्च में बि जेको आहे उहो इज़ाफ़ो थींदो। इन जे करे इहे 2 वॾा नुक़सान जेके आहिनि उहे थियनि पिया, छो त क्लाइमेट चेंज जे करे
अॻे ई फ़सुलु जेको आहे उहो मौसमी हालात जे करे जेको आहे उहो मुतासिर थिए थो, वरी जे हुनखे खुराक न मिलंदी त पोइ सिंधी में असां हिकिड़ो पहाको ॾींदा आहियूं त हिकिड़ी डुगरी मच्छर घणा। इन करे जॾहिं ॿूटो कमज़ोर हूंदो त पोइ हिन ते जीतनि ऐं बीमारियुनि जो हमलो बि जेको आहे उहो वधीक थींदो ऐं फ़सुलु अल्टीमेटली हुनजी पैदावार जेका आहे उहा मुतासिर थींदी ऐं जीत ऐं बीमारियुनि खे कंट्रोल करण जे लाइ जेके असां ज़रई ज़हरूं इस्तेमालु कयूं था पिया उन्हनि जो इस्तेमालु जेको आहे उन में बि इज़ाफ़ो थींदो। सही जोनी साहब, लॻोलॻ इहो असांखे गॾोगॾु ॿुधाईंदा हलो त बैलेंस फर्टिलाइज़र जी अहमियत केतिरी आहे? असां सिर्फ़ु NPK असांजा मुख्य जेके जुज़ा फ़राहम कंदड़ भाण आहिनि उहे ई ॾियूं था, माइनर ते असांजो ध्यानु नथो रहे। असांजी अक्सरियत जेका आबादगारनि जी आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु DAP यूरिया NAP ताईं महदूदु रहे थी। उहा माइनर एलिमेंट्स ते ध्यानु नथी ॾिए, ज़मीन जी चकास नथी कराए त उन्हनि खे कहिड़ियूं शयुनि जी ज़रूरत आहे। इन जे करे बि केतिरो फ़र्क़ु पइजी सघे थो असांजे उपत ते ऐं फ़सुल ते? हिते बिल्कुलु तव्हां दुरुस्त फरमायो। अलबत्ता इन में बि मां जेको आहे उहो तव्हांजी ख़िदमत में जेका गुज़ारिश करणु चाहियां थो त NPK जेके 3 नाइट्रोजन, फास्फोरस ऐं पोटाश जेके 3 वॾा खुराकी जुज़ा आहिनि उन जे इस्तेमाल में बि असां पाकिस्तान में हिन महिल ताईं जेको आहे उहो बैलेंस इस्तेमालु न करे सघिया आहियूं। सही। असां वटि असांजो आबादगार जो घणो ज़ोर जेको आहे उहो नाइट्रोजन वारे भाण यानी यूरिया ते आहे। उन खां पोइ कुझु आबादगार जेके आहिनि उहे फास्फोरस पिणु इस्तेमालु कनि था पिया ऐं तमामु थोरा आबादगार आहिनि जेके पोटाश जो इस्तेमालु जेको आहे उहो कनि था पिया। इन खां अलावा हींअर दुनिया में जेको आहे उहो तइ थी चुको आहे त चोथों नंबर खुराकी जुज़ो जंहिंजी कमी ज़मीननि में अची वई आहे उहो जेको आहे उहो सल्फर आहे। सल्फर खुराकी जुज़ो बि आहे, सल्फर ज़मीनी इस्लाहकार बि आहे ऐं सल्फर जेको आहे उहो फंजीसाइड जो कमु बि जेको आहे उहो करे थो पियो। जेके फंगस ऐं वायरल डिज़ीज़ लॻनि थियूं पियूं उन्हनि खां फ़सुल खे बचाए बि थो ऐं उनजो इलाज बि जेको आहे उहो करे थो पियो। ईअं ई बोरान आहे जेको असां वटि ख़ुसूसी तौर ते जेको आहे उहो गुल वारा जेके फ़सुल आहिनि उन्हनि में उन्हनि जो जेको पॉलिनेशन जो लॻ जो जेको अमल आहे उनखे बहितर करे थो पियो। उन जो बि इस्तेमालु जेको आहे उहो ज़रूरी आहे ऐं बाक़ी खुराकी जुज़ा आयरन आहे, मैग्नीज़ आहे, मैग्नीशियम आहे, इन्हनि जो इस्तेमालु बि जेको आहे उहो हद दर्जे जी अहमियत जेका आहे उहा रखे थो। मां हिन में तव्हांजी ख़िदमत में जेका गुज़ारिश कंदुसि उहा इहा कंदुसि त जेकॾहिं असां गोश्त भलो पचायूं उन में जेको आहे उहो तेल ऐं गिहु भलो न विझूं या उन में जेको आहे उहो मिर्च वधीक विझूं या उन में लूणु घटि जेको आहे उहो इस्तेमालु कयूं त इहा भाॼी जेका आहे उहा असांखे खाइण में मज़ो जेका आहे उहा न ॾींदी। इन करे मुतवाज़न ग़िज़ा जो इंतिहाई घणी जेका आहे उहा अहमियत आहे। दुनिया जेका आहे उहा मुतवाज़न खुराक ते आहे, बैलेंस यूज़ ऑफ फर्टिलाइज़र करे थी पई। असां ताज़ो चाइना मां जेके कमंद ते ट्रेनिंग करे मोटियासीं, सॼी चाइना में ऐं बाक़ी जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन में कंपाउंड फर्टिलाइज़र इस्तेमालु थिए थो। कंपाउंड फर्टिलाइज़र जो मतिलबु जेको आहे उहो इहो आहे त उन में 3 वॾा खुराकी जुज़ा सल्फर, बोरान, ज़िंक, मैग्नीज़, मैग्नीशियम ऐं ट्रेस एलिमेंट जेके आहिनि उहे ॿियनि जा खुराकी जुज़नि जा। उते दुनिया में यूरिया अलॻि सां इस्तेमालु नथो थिए, पोटाश अलॻि सां इस्तेमालु नथो थिए, फास्फोरस अलॻि सां इस्तेमालु नथो थिए, बल्कि सॼी दुनिया में जेका तरक़ी याफ़्ता दुनिया आहे ज़राअत जी उन में जेको भाण इस्तेमालु थिए थो उहो कंपाउंड फर्टिलाइज़र यानी हिकिड़ो ई फर्टिलाइज़र जंहिंमें सभई खुराकी जुज़ा जेके ॿूटे जे लाइ ज़रूरी आहिनि उहे जेका उहो हुजनि था ऐं उहे इस्तेमालु थियनि था। मां सम्झां थो त ज़राअत जी पैदावार में घटिताईअ जो वॾो सबबु जेको आहे उहो बैलेंस यूज़ ऑफ फर्टिलाइज़र जो न हुजणु आहे। उनजे करे ई जेको आहे उहो बीमारियूं बि असरअंदाज़ थियनि थियूं, पैदावार मुतासिर थिए थी ऐं मौसम जा जेके बुरा असर आहिनि उहे बि असर थिया ॾियनि था। सही। अच्छा, जोनिजो साहब असांखे ॿुधाइजो त पाण वटि हिकु त वरी हीउ नओं सुवालु थी वियो त कंपाउंड फर्टिलाइज़र जेको आहे असां ताईं भला छो न पहुतो आहे, उन में कहिड़ा रुकावटूं आहिनि, ॼाण जी कमी आहे या असां वटि को ॿियो इशू आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट जा मामला आहिनि। हिकु त इहो, नंबर ॿियो बैलेंस फर्टिलाइज़र तरफ़ असांजो आबादगार जेको आहे हिन वक़्त ताईं छो न वियो आहे, किथे गैप किथे आहे? ॼाण जेका तबलीग आहे उहा घटि आहे, उस ताईं माण्हुनि ताईं पहुच न आहे या माण्हुनि में ख़र्च करण जी जेका तौफ़ीक़ कोन आहे ऐं उहे पोइ उहे शयूं जेको नथा कराए सघनि, ज़मीन जी चकास नथा कराए सघनि, मसइलो किथे आहे? सर मां सम्झां थो पियो त जीअं तव्हां जेको आहे निशानदेही कई त ॿिन्ही जॻहनि ते मसइलो आहे। हिकिड़ो त माण्हुनि जी क़ुवत ख़रीद
उहा जेका आहे उहा मुनासिब में बहितर न आहे, जंहिंजे करे जेको आहे उहो असांजो माण्हू मुख़्तलिफ़ भाण जेके आहिनि उहे ख़रीद करे नथो सघे। सही असांजे मुल्क जी जेका बदकिस्मती आहे उहा इहा आहे त असां प्रोड्यूसर ऐं एंड यूज़र जेको पैदा करे थो ऐं सही जेको इस्तेमालु करे थो पियो उन खे जेको आहे उहो फैसिलिटेट नथा कयूं पिया, उन खे मराहत नथा ॾियूं पिया, उन खे सही जेको आहे उहो सहूलियतूं नथा फराहम कयूं। हम्म, असां वटि जेको आहे उहो विच में जेका माफ़ियाज़ आहे उहे माफ़ियाज़ जेके आहिनि उहे कमाइनि था, या जेको मिडिल मैन आहे उहो जेको आहे उहो कमाए थो। हम्म, इन करे तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त हिकिड़ो सबबु जेको आहे उहो क़ुवत ख़रीद न हुजणु जेको आहे उहो शामिल आहे। दुरुस्त ऐं ॿियो जेको आहे उहो वरी फसलनि जो जेको आहे उहो जीअं त पैदावार भली नथी लहे पई ऐं रेट बि जेको आहे उहो मुनासिब नथो मिले पियो। हिन महिल ताईं मां सम्झां थो पियो त सवाइ कणिक जे बाक़ी सभिनी फसलनि बिल्कुलु में सही जेको आहे उहो कास्ट ऑफ प्रोडक्शन घणी आहे, पैदावारी लागत घणी आहे, पैदावार थोरी आहे, इन जे करे वरी रेट बि जेको आहे उहो घटि थो मिले त माण्हुनि खे जेको आहे उहो बचत नथी थिए पई। सही इन करे असांजो आबादगार हथ ऐं वात ते आहे, हिकिड़ो फसल पचाए ख़र्च करे पूरो थो करे, वरी ॿियो फसल पोखणो अथसि उनजे लाइ खेसि पैसा कोन आहिनि जी उन ते जेको आहे उहो ख़र्च करे सघे। इन जे करे अक्सर त ओधर ते कमु जेको आहे उहो हले थो। सही हिकिड़ो सबबु इहो आहे। ॿियो सबबु मुंहिंजे ख़्याल में असां जूं पॉलिसियूं आहिनि। सिधी सिधी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे, दुनिया जॾहिं असां ॾिसूं था पिया त कंपाउंड फर्टिलाइज़र ते वञे थी पई, त असांजूं जेके कंपनियूं आहिनि 3, 4, 5 जेके बि भाण जूं वॾियूं कंपनियूं आहिनि उन्हनि खे असां जेको आहे उहो बाउंड करे सघूं था पिया, असांजूं हुकूमतूं असांजा हुकुमरान जेके आहिनि उनखे बाउंड करे सघनि था पिया त उहे जेके आहिनि उहे कंपाउंड फर्टिलाइज़र वारे पासे जेको आहे उहो वञनि। हिते एंग्रो जेको आहे उहो NPK सही इन खे जेको आहे उहो मुतारफ़ करायो हो ज़रखेज़ जे नाले सां, सही पर ज़रखेज़ में बि जेका पोटाश इस्तेमालु कनि पिया उहा जेका MOP वारे फार्म में हुई, SOP वारे फार्म में न हुई, सही म्यूरेट ऑफ पोटाश वारे फार्म में हुई, सल्फेट ऑफ पोटाश वारे फार्म में न हुई जेको आहे उहो असांजी जेका ज़रूरत आहे उहा इहा आहे त सल्फेट ऑफ पोटाश न घुरिजे। हुननि ज़रखेज़ जेको इम्पोर्ट कयो पिए या जेको ठाहियूं पिए उन में जेको पोटाश हुई उहो म्यूरेट ऑफ पोटाश, हुजणु छा घुरिजे सल्फेट ऑफ पोटाश, सही छो त असांजे ज़मीननि जी pH वधीक आहे, असांजे ज़मीननि जो जेको टेक्सचर आहे उहो जेको आहे उहो अक्सर किलेई आहे, सख़्तु ज़मीन जेका आहे उहा चीकी घणी आहे। इन करे असां वटि ज़रूरत आहे त असां इहो जुज़ो बि जेको आहे उहो SOP वारे हुन में इस्तेमालु कयूं। सही इन करे मां सम्झां थो हिकिड़ो इस्तेमालु न करण जो सबबु क़ुवत ख़रीद आहे, ॿियो जेको आहे उहो प्रोडक्ट असां वटि अवेलेबल न आहे, ऐं टियों जेको आहे उहो सच जेको आहे उहो इहो आहे त असां वटि असांजे आबादगार ताईं मालूमात पहुचे बि नथी, सही ऐं आबादगार ताईं मालूमात न पहुचण जा वरी मुंहिंजी नज़र में जेको आहे उहो असबाब आहिनि, जी जंहिंमें वॾो सबबु जेको आहे उहो इहो आहे त असांजो जेको आबादगार आहे उहो जेको असांजो पढ़ियल लिखियल नौजवान आहे जेको इल्म जे ज़ेवर सां आरास्ता आहे उहो ज़राअत नथो करे पियो। असां वटि अक्सर जेको आहे उहो जेके घटि पढ़ियल या न पढ़ियल दोस्त आहिनि उहे आबादगारी कनि था, जंहिंजे करे जेको आहे उहो उन्हनि ताईं मालूमात फराहम करण में बि मसाइल पैदा थियनि था। अलबत्ता मालूमात फराहम करण वारा इदारा बि जेको आहे उहो पंहिंजो कमु सही नमूने सां जेको आहे उहो सर अंजाम नथा ॾियनि। सही जी मुंहिंजा साईं। अच्छा साईं, हाणे अव्हांखे त इंतिज़ामी तौर कुझु ॿियूं शयूं पर हाणे असां जॾहिं ॻाल्हि ॿोल थींदी आहे त कोशिशि कंदा आहियूं त तव्हांजी जेका घणी जेका मालूमात असां अव्हां मार्फत पंहिंजे आबादगार ताईं पहुचाए सघूं। भाण जो ज़िक्र हले पियो, बैलेंस फर्टिलाइज़र जो ख़र्चनि जो हले पियो, असां वटि जेको पंहिंजो खणी मुफ़्त न चइजे पर सस्तो जेको भाण मौजूदु आहे असां वटि वथाण जो भाण, उनखे बि असां ईअं ज़ाया करे था छॾियूं, उनजी अहमियत केतिरी आहे ऐं उहो असांजो ज़मींदार असांजो आबादगार वथाण जो भाण जेको आहे इस्तेमालु उन लेवल जो छो नथो करे जेतिरो हुनखे करणु खपे? सर ॿ टे असबाब जेके आहिनि वरी बि हिते तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुमि। हिकिड़ो त मुंहिंजे ख़्याल में असांखे या तबलीग करणु घुरिजे त असांजे आबादगार खे जेको आहे उहो ऑर्गेनिक फर्टिलाइज़र में असांजो वथाण जो भाण बि जेको आहे उहो अची वञे थो पियो, या कुझु फसल आहिनि, कुझु गाह आहिनि, उहे बि असांजा जेके आहिनि उहे साए तौर जेको आहे ग्रीन मैन्यूरिंग जेको आहे उहो जंतर आहे, लूसण आहे, फरी वारा जेतिरा फसल आहिनि, मुंग आहिनि, माए आहे, मटर आहिनि, इहे जेके आहिनि उहे ग्रीन मैन्यूरिंग तौर बि जेको आहे उहो असां इस्तेमालु करे सघूं था पिया। असां वटि बुनियादी तौर ते साईं जेको मसइलो आहे उहो इहो आहे त असांजी ज़मीन में नामियाती मादे जी कमी आहे। सही असां वटि नामियाती मादो जेको आहे उहो हुजणु घुरिजे घटि में घटि 1%। हिन महिल असांजी जेका हालत आहे उहा इहा आहे त असां वटि नामियाती मादो 0.5% खां बि जेको आहे उहो घटि आहे।
सही जॾहिं असांजी ज़मीन में नामियाती मादो घटि आहे त पोइ जेके नामियाती खुराकी जुज़ा ॿूटे जे लाइ ज़रूरी आहिनि उहे ॿूटे खे पूरा नथा थियनि, जंहिंजे करे असां इनऑर्गेनिक ते था वञूं पिया। सही गैर नामियाती भाण जेके आहिनि उहे यूरिया, DAP, पोटाश, ज़िंक, बोरान वग़ैरह वग़ैरह जेको आहे इस्तेमालु कयूं था पिया। सही वसाइण जे भाण ऐं साए भाण जे न इस्तेमालु करण जा मां सम्झां थो पियो जेके असबाब आहिनि, हिकिड़ो जेको आहे उहो सभिनी खां पहिरियों त असांखे इन्हनि जी अफ़ादियत जी असांजे माण्हू खे ख़बर कान्हे, इन जे करे इहा इल्मु जेको आहे उहो माण्हुनि खे ॾियणु घुरिजे। बिल्कुलु सही ऐं वरी तव्हांजी ख़िदमत में मां मज़े जी ॻाल्हि कयां त वथाण जो भाण, साओ गाहु, सुको गाहु, भाॼी सब्ज़ी जा जेके छिलका आहिनि, मेवे जा जेके छिलका आहिनि, माल जो जेको पेशाब आहे, सही प्रेस मड आहे, कुकड़ियुनि जूं जेके विछियूं आहिनि, इन्हनि खे गॾे असां जेकॾहिं असां इन जो जेको आहे उहो कंपोस्ट ठाहियूं सही त असां हिकिड़ी ट्राली कंपोस्ट जी 30 ट्रालियूं वथाण जे भाण जे बराबरि आहे। सही ऐं इन ते जेका लागत बि ईंदी उहा तक़रीबन कोई 600 जे लॻभॻि ईंदी। 50 किलो जी जेका बेग असां ठाहींदासीं कंपोस्ट जी, उहा 600 जे लॻभॻि उन ते जेको आहे उहो लागत अचे थी पई। जेकॾहिं असां 4-5 बेग जेको आहे उहो इस्तेमालु कयूं त असांखे DAP, यूरिया ऐं पोटाश ऐं ॿियनि खुराकी जुज़नि खां जेको आहे उहो बचाव थी सघंदो। सही इन ते असांखे जेको आहे उहो कमु करण जी ज़रूरत आहे। असांखे पंहिंजे आबादगार खे इन तरफ़ जेको आहे उहो तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। न सिर्फ़ु इन सां खुराकी जुज़नि जी साईं कमी थींदी, पर ज़मीन जी बि इस्लाह थींदी, ज़मीन जी सिहत बि बिल्कुलु जेका आहे सही। उहा बहितर थींदी, ज़मीन जी जेका ज़रखेज़ी आहे उन में पिणु इज़ाफ़ो थींदो। मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां त जेको साओ भाण आहे या पथाण जो भाण आहे, इहो जॾहिं असां ज़मीननि में इस्तेमालु कयूं था त ऑर्गेनिक मैटर बि वधे थो पियो, जंहिंजे करे ज़मीन जी ज़रखेज़ी बहितर थिए थी पई ऐं ज़मीन जो टेक्सचर साख़्त जेका आहे ज़मीन सही जी उहा बि बहितर थिए थी। सही मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त वॾे कमाल जो जेको ॻाल्हि आहे उहा इहा आहे त वथाण जे भाण जे इस्तेमाल सां जेका सख़्तु ज़मीन आहे उहा नरम थींदी सही ऐं जेका वारियासी ज़मीन आहे उन में थोरी जेका आहे उहा सख़्ती ईंदी। सही इन करे मां सम्झां थो पियो त असां वटि जेके इहे फुज़ुलो आहे जानवरनि जो, सही जानवरनि जो पेशाब आहे, सावा भाण आहिनि, फ़सुल जा बाक़ियात आहिनि, इन्हनि खे इस्तेमालु करे ज़मीन में जेको आहे उहो ऑर्गेनिक मैटर में इज़ाफ़ो करणो पवंदो, जीअं असां इनऑर्गेनिक ते घटि रिलाए कयूं, असांजो ख़र्चो बि घटि थिए, असांजी ज़मीन जी सिहत जेका आहे उहा बहितर। बिल्कुलु सही जोनी साहब, जेकॾहिं इन मौज़ू खे अॻिते कजे त पंहिंजो सॼो प्रोग्राम इन ते हलियो वेंदो, पर आख़िरी जेको अहम अव्हां खां पुछणो आहे सवाल इंतिज़ामी तौर ते त जेका भाण जी खोट थिए थी, भाण जी स्मगलिंग जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, भाण जा गोदाम भरिजी पिया हूंदा आहिनि मार्केट में, जेका हथरादू खोट कई थी वञे, इन्हनि शयुनि ते कंट्रोल जेको आहे उहो आबादगार नथो करे सघे, ज़मीनदार नथो करे सघे, इंतिज़ामी तौर ते उहो एग्रीकल्चर खाते जी ऐं उन सां गॾोगॾु लाॻापियल खातनि जी ज़िमेवारी आहे, उहो केतिरो अहसन तरीक़े सां खातो निभाए पियो? सर, इन सिलसिले में मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त बहैसियत हिकु ज़रई कारकुन जे ऐं जेको आहे उहो ज़राअत जे ज़िमेदार अमलदार जे, मां सम्झां थो पियो त इन में सभिनी खां वॾो जेको सबबु आहे उहो जेको आहे उहो कानून जो न हुजणु आहे। हिकु ॿियो जेको आहे उहो जॾहिं असां चऊं था त कानून न आहे ऐं शयूं जेके आहिनि उहे मुंतशिर आहिनि, मुनज़्ज़म न आहिनि, त पोइ इन्हनि शयुनि ते जेको आहे उहो कंट्रोल ॾुखियो थो थिए। जॾहिं असां ज़राअत खाते जी ॻाल्हि था कयूं, ख़ुशूसी तौर ते एग्रीकल्चर एक्सटेंशन जी ॻाल्हि था कयूं, त ज़राअत खाते जी ज़िमेदारी में शामिल आहे त जेके ज़रई मुदाख़िल आहिनि, सीड आहे, फर्टिलाइज़र आहे, ॿिज आहे, भाण आहे, ज़रई ज़हरूं आहिनि, इन्हनि जी अवेलेबिलिटी संदन ज़िमेदारी आहे ऐं इन्हनि जी ज़िमेदारी आहे त इहे क्वालिटी कंट्रोल जेको आहे उहो कनि। जॾहिं असां रेट जी ॻाल्हि था कयूं त रेट ते जेको आहे उहो कंट्रोल जेको आहे उहो वरी रेवेन्यू डिपार्टमेंट जी जेका आहे उहा ज़िमेदारी आहे। इहे ॿ मुतज़ाद ज़िमेदारियूं आहिनि, छो त ज़राअत खाते जी कोशिशि हूंदी त कंहिं नमूने सां भाणो मार्केट में मौजूदु हुजे। सही क़ीमत ते मिले थो त सोने ते सुहागो, जेकॾहिं क़ीमत ते न बि मिले थो त घटि में घटि मौजूदु हुजे। सही ऐं कंट्रोल जेको प्राइस कंट्रोल आहे उहो वरी जेको रेवेन्यू डिपार्टमेंट आहे, जेको DC आहे, AC आहे, कमिश्नर साहिबान आहिनि, उन्हनि जी जेको आहे उहा ज़िमेदारी आहे। इन जे करे मां सम्झां थो त हिकिड़ो इहो ॿई कम जेके आहिनि उहे कंहिं हिकिड़े खाते वटि हुजनि। सही हिकु ॻाल्हि, ताकी जेको आहे उहो इन ते अमल दारामद जेको आहे उहो बहितर थिए। सही जंहिंसां जेको आहे उहो इन जे करे ज़रूरी आहे त असांखे जेको आहे उहो कानून साज़ी जेका आहे उहा करणी पवंदी। असां वटि जेको फर्टिलाइज़र एक्ट आहे उन खे जेकॾहिं असां ॾिसूं था त हींअर ताज़ो मां पंहिंजी
आला जेके अख़्तियारी इदारा आहिनि उन्हनि खे लिखी चुको आहियां त असांजो जेको फर्टिलाइज़र एक्ट आहे इन खे स्ट्रेंथन कयो। सही। मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त पेस्टिसाइड में जेकॾहिं को मसइलो पैदा थिए थो, को सैंपल अनफिट थिए थो, को उन में हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते जेको आहे उहो पेस्टिसाइड जो कारोबार थिए थो पियो त उन ते एग्रीकल्चर एक्सटेंशन जो जेको इंस्पेक्टर आहे उन वटि अख़्तियार आहिनि त डायरेक्ट FIR कटाइनि। सही। जॾहिं त जेको फर्टिलाइज़र एक्ट आहे उन में अगरि जेकॾहिं को मसइलो पैदा थो थिए पियो, 2 नंबर भाण थो थिए या भाण जी ग़लति जेका आहे उहो ट्रांज़ेक्शन थिए थी पई, ट्रांसपोर्ट थिए थी पई या स्मगलिंग थिए थी पई, उन ते जेकॾहिं जेको थोरो घणो अख़्तियार कानून मुताबिक़ मिलियल अथसि त उहो FIR नथो कटे सघे। अच्छा, सही। उहो छा कंदो, डायरेक्ट कंप्लेन कोर्ट में कंदो। सही। ऐं कोर्ट में जेके वरी सज़ाऊं आहिनि ऐं जेको ॾंड आहे उहो बि जेको आहे उहो नामीनल आहे। सही। इन करे मां त जॾहिं खां वठी ज़राअत में आहियां ऐं जॾहिं खां वठी एग्रीकल्चर इंस्पेक्टर रहियो आहे त फर्टिलाइज़र में अक्सर जेके डीलर या कंपनी जॾहिं कोर्ट में फासंदी आहे त उते जेको आहे उहो पंहिंजो जुर्म क़बूल कंदे, ग़लतीअ जो एतिराफ़ कंदे जजनि खे जेको आहे उहो गुज़ारिश कंदी आहे त असांखे सही तव्हां पेनल्टी जेका आहे उहा हणो। ऐं पेनल्टी नामीनल आहे। सही। इन जे करे जेको आहे उहो पेनल्टी खां जेको आहे उहो डिजनि कोन था। इन जे करे असांखे जेको एग्रीकल्चर इंस्पेक्टर आहे उन खे असांखे 2 कम ॾियणा पवंदा। क्वालिटी बि उहो कंट्रोल करे, बल्कि 3 कम, अवेलेबिलिटी बि उहो करे ऐं रेट ते कंट्रोल बि उहो करे। सही। ऐं उन खे पावर ॾियणो पवंदो पंजाब हुकूमत वांगुरु। पंजाब हुकूमत में जेको एग्रीकल्चर इंस्पेक्टर आहे उनखे इहो पावर आहे त उहो मौक़े ते ॾंड जेको आहे उहो हणी सघे थो पियो जेकॾहिं कंहिंखे जेको आहे उहो गिल्टी ॾिसे थो पियो। त असां वटि अहिड़े क़िस्म जो जेको आहे उहो रवाज कोन्हे को। वधि में वधि जेको आहे उहो रेवेन्यू खे अख़्तियार आहे त उहे ॾंड हणी सघनि था पिया। सही। इन करे कानून में तब्दीली थींदी, कानून जी अमलदारी थींदी, इहो कमु कंहिं हिकिड़े खाते खे जेको आहे उहो ॾिबो ऐं जेको एक्ट आहे उन में तब्दीलियूं कबियूं त मां सम्झां थो इन ते कंट्रोल जेको आहे उहो थी सघे थो। वॾी महिरबानी जुनेजो साहब, अवांजी क़ीमती जेके से राय ॾिनी अवां ऐं कम जेको क़ीमती वक़्तु हुयो उन मां कुझु घड़ियूं कढी असांखे जेको आहे न सिर्फ़ु जेके इंतिज़ामी मामला आहिनि उन बाबति आगाह कयो, पर उन सां गॾोगॾु काफ़ी ॼाण जेका आहे बैलेंस फर्टिलाइज़र, कंपाउंड फर्टिलाइज़र, ग्रीन मैन्योरिंग समेत मुख़्तलिफ़ शयुनि ते जेका आहे उहा ॼाणी। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां वापसि अची ॻाल्हि ॿोल कंदासीं यूरिया भाण जी खोट जी ऐं बैलेंस फर्टिलाइज़र जी। वठूं था नंढड़ी ब्रेक। ॿीहर भलीकार नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था ऐं ब्रेक खां अॻु में असां सां टेलीफोन लाइन ते डायरेक्टर सखर ज़रई तोसी साईं रसूल बख़्श जुनेजो साहिबु हुयो, जंहिंजो चवणु हुयो त इंतिज़ामी तौर ते मामिलो थोरो जेको आहे मुंझियल आहे। जीअं अघ ते कंट्रोल करणु रेवेन्यू जो कमु आहे, जॾहिं त एग्रीकल्चर कमोडिटीज़ जेके आहिनि, एग्रीकल्चर इस्म जेके आहिनि, उनमें फर्टिलाइज़र अची थो वञे, पेस्टिसाइड बि अची थो वञे, उनजी अवेलेबिलिटी जेका आहे उहा जेका आहे एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो कमु आहे। त उनजे करे 2-3 खातनि वटि अलॻि अलॻि जेके शयूं आहिनि जिन जे करे कुझु मुंझारा जेके आहिनि पैदा थियनि था। बैलेंस फर्टिलाइज़र ते भाण जी खोट ते पिणु जेको आहे सो ॻाल्हि ॿोल जेका थी असांजी त उहा अवां ताईं पहुचाईसीं। ऐं हाणे हिन वक़्तु असां टेलीफोन लाइन ते प्रोग्रेसिव ज़मींदार आहिनि, ऐवान ज़राअत जा अॻुवान आहिनि ऐं सिंध जी ज़राअत जे हवाले सां सिंध जे एग्रीकल्चर जो केस, आबादगारनि जो केस मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते बहितर नमूने सां साईं पेश कंदा आहिनि। साईं नबी बख़्श सठियो साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। सठियो साहिबु अवांजी महिरबानी, छा चवंदा ज़रई जेके हिन वक़्तु पाण जेकॾहिं चऊं भाण जेके आहिनि उन्हनि जी जेका खोट चऊं या ब्लैक मार्केटिंग चऊं, वरी उन जा मुख़्तलिफ़ सबब जेके उहे थी सघनि था। कुझु देरि अॻु में साईं इंतिज़ामी तौर ते ॻाल्हि ॿोल कईसीं पे रसूल बख़्श जुनेजो साहिब सां, जंहिंजो चवणु हुयो त एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो कमु आहे त उहो मौजूदगी जेका आहे उन्हनि जी कनि, पर डिपार्टमेंट जो इहो कमु कोन्हे त हू मार्केट में अघु जेके वधीक आहिनि उहो वरी रेवेन्यू जो कमु थी थो वञे। उनजे करे 2-3 खातनि वटि जेको अलॻि अलॻि कमु आहे जिन जे करे शइ जेका आहे उहा कंट्रोल नथी थी सघे। हूं बि असां वटि इंतिज़ामी तौर ते सभिनी खातनि जो जेकॾहिं हाल ॾिठो वञे त उहो ख़ैर सां पूरो आहे, पर इन मामले ते ॾिठो वञे त वाक़ई जेकॾहिं मुख़्तलिफ़ शयुनि ज़राअत सां लाॻापियल जेके कम आहिनि उहे जेकॾहिं मुख़्तलिफ़ खातनि वटि हूंदा त थोरो मुंझारो थींदो। पाण ॻाल्हि कयूं पिया ब्लैक मार्केटिंग या खोट जेका आहे ज़रई जेके भाण जेके आहिनि उन्हनि जी, त अवां छा सम्झो था त इहो ई सबबु आहे या उन सां गॾोगॾु
माफ़ियाऊं ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ ॿियूं शयूं बि जेके आहिनि उन जूं ज़िम्मेवार आहिनि। सठियो साहब। हाँ, महिरबानी कमाल साहब, सिंध टीवी जी महिरबानी। जेका सूरत हाल तव्हां ॿुधाई या ख़रीफ़ जी सीज़न जेका सिंध में आहे, ख़रीफ़ जा वॾा फसल जेके आहिनि सारियूं आहिनि, हुन खां पोइ फुटी आहे, हुन खां पोइ कमंद जेको आहे उहो फेब्रुवरी वारो पोखिबो आहे, पहिरियों पोखिबो आहे। इन ख़रीफ़ जी सीज़न जीअं ई शुरू थी 1 जून खां वठी त भाण जी ब्रेक मार्केट शुरू थी वई। 1 जून ते यूरिया भाण जो जेको रेट हो उहो हो 2850 रुपया, पोइ वरी कंपनी ने वधायो, वरी 2900 थियो, पोइ 3050 रुपया थियो, 3215 रुपया थियो। हाणे कंट्रोल रेट जेको आहे यूरिया भाण वारनि जो उहो आहे 3410 रुपया। पर जेका हींअर ब्लैक मार्केटिंग 200-300 रुपया बोरी ते हली पई, उहा 3410 रुपया वारो भाण यूरिया जो हींअर 4500-5000 में ज़मींदार खे मुश्किल सां मिले थो, मिले थो त थोरे सां मिले थो। हाणे हिननि शयुनि ते केरु कंदो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुकूमत कंदी, लाॻापियल इदारा कंदा। पहिरें नंबर ते अगरि जेकॾहिं ज़िले में जेकॾहिं का ब्लैक मार्केटिंग थिए पहिरीं ज़िम्मेवारी जेका आहे असां डिस्ट्रिक्ट हेड एडमिनिस्ट्रेटिव हेड जेको आहे उन ते थींदी आहे, उहो आहे डिप्टी कमिश्नर। बिल्कुलु सही। ॿिए नंबर ते वरी जेके कंसर्न डिपार्टमेंट आहिनि उन ते ज़िम्मेदारी थिए थी, उहो एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे। हाणे डिप्टी कमिश्नर जेके आहिनि उन्हनि जो गुज़िरियल 15 साल में जेको असां असरु ॾिठो आहे, उहे हाणे बजाए हिकिड़ा एडमिनिस्ट्रेटिव रेगुलेटरी अथॉरिटी हुअण जे नाजाइज़नि ते, ब्लैक मार्केटिंग ते, मिलावट ते ऐं सब स्टैंडर्ड शयुनि ते कंट्रोल करिजे, हाणे उहे थी विया आहिनि प्रोजेक्ट डायरेक्टर ज़िलनि में, ऐं जेके नुमाइंदा उन्हनि जी पोस्टिंग कराईंदा उन्हनि जा ख़ासि जेके पर्सनल सेक्रेटरी थी आहे, ऑफिसर खां ॿाहिरि निकिरनि कोन था। नतीजो इहो थियो आहे ज़मींदार खे जेको भाण 3410 में मिलणु घुरिजे उहो हींअर 5000 रुपया बोरी मुश्किल सां मिले थो। त इहा बिल्कुलु एग्रीकल्चर खाते वारा के हद ताईं सही आहिनि त हुन वटि पावर कोन्हे, पर जिन वटि पावर आहिनि उहे वरी उहे इस्तेमालु करण जो हुन में हिमत कोन्हे, ताक़त कोन्हे, या हुननि जा वरी ॿिया फ़ाइदा आहिनि, इन पावर खे इस्तेमालु न करे उहे पंहिंजा ज़ाती फ़ाइदा मुफ़ादा हासिल कंदा, जंहिंजो नतीजो इहो थियो आहे त सिंध में भाण खोट हिकिड़ी बोरी जी बि कोन्हे। कमाल साहब, पूरे पाकिस्तान में जेका यूरिया जी जेका पैदावार आहे उहा 6.5 मिलियन टन, यानी 65 लख टन पैदावार आहे, जेका ॿिन्ही फसलनि जे लाइ, ख़रीफ़ जे लाइ, रबी जे लाइ। असांजे ॿिन्ही फसलनि जी ख़रीफ़ जी रबी जेका टोटल डिमांड आहे उहा 6.2 मिलियन टन आहे, यानी 3 लख टन असां वटि एक्स्ट्रा भाण ठहे थो। हुनजे बावजूदि जेकॾहिं भाण ब्लैक ते विकामे त इन में सही स्थिति जेको आहे नाअहली आहे इंतिज़ामिया ऑफिसरनि जी, ऐं जेका हिन खां पहिरीं सियासी हुकूमत हुई, हाणे निगरान हुकूमत खे खणी हफ़्तो थियो आहे, पर हिन में वॾो किरदारु जेको आहे माफ़िया जेके आहिनि, माफ़िया उन्हनि इंतिज़ामिया ऑफिसरनि सां डिप्टी कमिश्नर मिलियल आहिनि। डिप्टी कमिश्नर जहिड़े कीसो गरम थींदो, हिकिड़ो डीलर जेकॾहिं ख़रीफ़ जे सीज़न में 20,000 बोरियूं विकिणे थो, उन जी जाइ ते हुन जेकॾहिं 5 लख रुपया DC खे ॾेई छॾिया, हुनजे जेको खपनी थी थो हलाए। हाणे हिते सूरत हाल आहे त अॼु खां टंडोमान खां जो मिसाल आहे, अॼु खां महीनो पहिरीं मूं वटि पकड़ कई सेक्रेटरी एग्रीकल्चर साहिब खे चयो, एजाज़ मैस उन वीचारे हिमत कई, हुन पंहिंजे ऑफिसरनि खे चयो, ऑफिसरनि छापा आया, जेको भाण 3800 मिलियो पियो हाणे उहो 4500 ऐं 5000 ते पुॼी वियो आहे। छा थियो? चयो बाबा एग्रीकल्चर वारनि चयो रेवेन्यू वारनि खे, रेवेन्यू वारा जॾहिं विया हुन सां मीटिंग कयो, चयो ठीकु आहे असांजो हिन बोरी में रखी छॾियो, पोइ जेको खपे पहिरीं चोड़। हाणे शिकायत न कंदो, न त 45 वारो 5000 ते पहुची वेंदो। बिल्कुलु, हिन करे माना हाणे माना हिननि इहो इहा आदत विझी छॾी आहे त तव्हां शिकायत करियो न, जंहिंखे जीअं खपे जेतिरी शिकायत कंदा ओतिरो तव्हांखे परेशानी थींदी, ओतिरो तव्हांखे फारी थींदी। हाणे असीं जेकॾहिं छा कजे, या शिकायत बि न करियूं, शिकायत नथा करियूं त एॾी वॾी नाजाइज़ी शिकायत करियूं था त उहा नाजाइज़ी वधियो वञे। हाणे हुन में केरु किरदारु अदा कंदो? इवन जेको मीडिया तव्हांजो न्यूज़ पेपर असांजा मक़ामी जेके आहिनि सिंधी वारा, उहे तव्हां खणो, हुन में जेके वीचारा आबादगार आहिनि या नंढियूं नंढियूं तंज़ीमूं आहिनि या नंढनि नंढनि शहरनि में माण्हू अपीलूं पिया कनि, अपील खे इहे पिया कनि चीफ ऑफ आर्मी स्टाफ साहिब खे, बाबा FFC जेका आहे जेको आहे हुनजी फौजी फाउंडेशन वारनि जी, तव्हीं भला हिन कंपनी खे चओ असांखे ज़मींदारनि खे डायरेक्ट भाण ॾियनि हिन कंपनी वारा पंहिंजे वेयर हाउसिस ते। चीफ जस्टिस खे अपील पिया कनि, छो जो इंतिज़ामिया ऑफिसर को किरदारु अदा करण लाइ तयारु कोन्हे। सियासी हुकूमत जॾहिं हुई तॾहिं हुननि जा पंहिंजा जेके खांचा हुआ, पंहिंजूं जेके प्रायोरिटी हुयूं निगरान हुकूमत वारनि ते त हई मया कोन, बाबा असीं त आया आहियूं रुगो शयुनि खे ॾिसण जे लाइ कीअं हलनि पियूं शयूं, असांजो को कमु कोन्हे कंहिंखे छेड़खानी करण जी। अच्छा सठियो साहिबु, इहो सम्झो था त भला जेकॾहिं शिकायत करण ते बि ईअं थो थिए, हर को पंहिंजो हिसो उन में शामिल करे पंहिंजो हिसो वठी घर पहुचे थो, पर सम्झो था त जेकॾहिं इहा हालत पाण सां त यको रही आहे, पर अञा बि जेकॾहिं अॻिते हलंदी त माण्हू आबादी छॾे वेंदा। असांजो मुल्क अहिड़ी पोज़ीशन में आहे त हर शइ इम्पोर्ट करे, सम्झो था त कणिक जेकॾहिं असां वटि
को हिकिड़ो साल बि जेकॾहिं उहा पैदा सही न थिए त छा असां वटि एतिरो डॉलर एतिरियूं शयूं आहिनि जो असां कणिक एतिरी ॿाहिरियां घुराए सघूं? हीअ त असां वटि सरप्लस में थिए थी, उन बावजूद बि ना हली सबबु असां ॿाहिरियां कणिक घुरायूं था, जंहिंजा पैसा बि असां वटि को उधर ते को लोन ते किथां वठूं था। पर जेकॾहिं 2 साल खनि असांजो ज़मीनदार इन्हनि सभिनी शयुनि मां हथु कढी वञे, ज़रई शयुनि मां, त असांजो मुल्क हिकिड़े साल में ई त हीअ त वेही वेंदो। इन ते केरु नथो सोचे, इन ते वफ़ाक़, सूबा, इहे असांजा जेके चूंडियल नुमाइंदा, इहे एडमिनिस्ट्रेशन इन ते नथी सोचे त असांजो मुल्क जो सॼो कारवारी इन ते डिपेंड करे थो। उन ते बि इहा माफ़ियाऊं जेके आहिनि उहे ज़ोरावर आहिनि जेको पंहिंजो हिसो पती कढी थियूं वञनि। असल में कमाल साहब सूरत हाल इहा आहे त हिननि जेके मथे असां वेठा हिन हींअर त निकिरण पहिरीं वारा हुनजी प्रायोरिटी न आवाम हुई, न ही मुल्क हो, न हिन मुल्क जी मईशत हुनजी प्रायोरिटी। हुनजी प्रायोरिटी सिर्फ़ु पंहिंजा खीसा भरणु, असीं केतिरो कमाए सघूं था, केतिरा पैसा ठाहे पोइ हिते प्रॉपर्टी वठो, प्रॉपर्टी वठ पकड़ थी त पोइ गोल्ड सोन ऐं प्लस डॉलर वठी उहे ॿाहिरि कंदा अचनि। हिते जो माण्हू अटे जे वेले में परेशान आहे, हुनखे न इहा ॻाल्हि तव्हां जेका ॻाल्हि कई ज़मीदार पेशा माण्हू ज़रात पोखणु छॾे ॾींदो, कॾहिं कोन छॾींदो। ज़मीदार जंहिंजी ज़मीन आहे उहो पोखींदो पियो, पर उनजा नेगेटिव असर जेकॾहिं ब्लैक मार्केटिंग में भाण मिले पियो। ऐं तव्हां हिकिड़ो मिसाल या ख़रीफ़ जो जेको मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त सारियूं जेकॾहिं मेन फसल आहे ख़रीफ़ जो ऐं पोइ खुटियूं सारनि खे जेकॾहिं यूरिया जूं 2 बोरियूं अचनि थियूं, हिकिड़ी फास्फोरस DAP जे अचे थी, ज़मीनदार खे ब्लैक ते जेको हू सोचे वेठो 3000 में वठंदो आहे बोरियूं, हुनखे पए भई 5000, यानी हुन वटि पैसा ई जेके आहिनि 3000 जे हिसाब सां 3 बोरियुनि जा 9000 आहिनि, 5000 रुपया बोरी मिले पई, त माना हू 2 बोरियूं ॾींदो न, ऐं 2 बोरियूं ॾींदो त यकीनन हुनजी जेका पैदावार आहे उहा घटि थींदी। जॾहिं घटि थींदी त उहो ओवरऑल हिकिड़े माण्हू जी पैदावारी जेका यील्ड आहे उहा घटिताई अचण जो मक़सदु आहे त सॼे मुल्क जी मईशत ते उनजा नेगेटिव असर पवंदा। इन करे ज़मीनदार फसल पोखणु कोन छॾींदो, पर जेका पैदावार फसलनि खे इनपुट खपे, भाण खपे या पेस्टिसाइड खपे, उहे जेके महांगा आहिनि ऐं सुठा बिज जेके इम्पोर्टेड उहे महांगा आहिनि, त लोकल बिज पोखींदो, हुनजी पैदावार घटि हूंदी। भाण जी एप्लीकेशन 2 खपनि, यूरिया जी हुनजी जाइ ते जेकॾहिं हिकिड़ी बोरी ॾींदो त यकीन जेका सारियूं 80 मण लाइणु घुरिजे उहे 50 मण पोइ हुनजी मुश्किल आहे, यानी 30 मण जो जेकॾहिं लॉस पइजी वियो त हुन ज़मीनदार खे हारी खे नुक़सानु आहे, पर टोटल मईशत खे नुक़सानु थींदो। पाकिस्तान जी एक्सपोर्ट ते असरु पवंदो, छो जो $2.5 अरब जा चांवर एक्सपोर्ट थी वेंदा। जेकॾहिं चांवर घटि, अहिड़ी तरह कणिक जेका तव्हां ॻाल्हि कई, कणिक में असांखे 2 यूरिया खपनि, हिकिड़ी DAP फास्फोरस खपे, ऐं हींअर DAP जो रेट जेको आहे अञा कणिक जी पोखी शुरू कोन थी आहे, वापारनि हींअर ई चाढ़णु शुरू कयो, हींअर 11,500 रुपया DAP जो रेट आहे, पर इम्कान इहो आहे जॾहिं कणिक जी पोखी ईंदी त इहो 15,000 रुपया DAP बोरी थींदी ऐं 55,000 रुपये में ऐं नथो सम्झां पाकिस्तान जा अधु ज़मीनदार अफोर्ड करे सघनि। ऐं जीअं तव्हां फरमायो त जेकॾहिं कणिक जी पैदावार गुज़िरियल साल असांजा तक़रीबन 28 मिलियन टन पैदावार थी आहे, उहा बि असांजी चवंदा अञा 1 मिलियन टन जी खोट आहे। त जेकॾहिं असांजी 25 मिलियन टन आहे कणिक जी पैदावार थी इन भाण जी खोट जे करे, महांगे हुअण जे करे, त माना तक़रीबन 4 मिलियन टन कणिक असांजी घटि थींदी। 1 मिलियन टन इम्पोर्ट करण जे लाइ $500 मिलियन खपनि। 4 मिलियन टन जेकॾहिं कणिक इम्पोर्ट करे पाकिस्तान, रूस खां, यूक्रेन खां, त हुनखे $2 अरब खपनि। असीं $1 मिलियन जे लाइ असीं परेशानियूं $2 अरब असीं किथां आणींदासीं? नतीजो थींदो जेको अटो हींअर कणिक जो 170 रुपया पियो हले, जेकॾहिं अलाह न करे जेकॾहिं ईंदड़ साल पैदावार घटि थी थिए, कणिक जी पोखी घटि थी थिए ऐं प्लस हुनखे भाण सही कोन था अचनि, त कणिक जो अटो ईंदड़ साल शायदि 300 रुपया किलो वञी थींदो। बिल्कुलु सही, वॾी महिरबानी सठियो साहिबु अवां जी। ऐं ज़ाहिर आहे त आबादगार जो ई सभई शयूं जेके आहिनि उहो उन ते सोचे पियो, जेकॾहिं हुनजो अख़राजात वधनि था त उहो ज़ाहिर आहे त पंहिंजो जिथे 3 बोरियूं यूरिया जूं ॾियणियूं आहिनि त उते 2 ॾिए थो। ऐं ज़ाहिर आहे फर्टिलाइज़र घुर्बल मिक़दार में जेके नथो ॾिनो वञे त उपत घटि थिए पई, ऐं उपत घटि थिए थी त उनजो नुक़सानु आबादगार खे थिए थो। ऐं मुल्क जे हिन मुआशी सूरत हाल में इहे ई शयूं जेके आहिनि उहे अहमियत रखनि थियूं। मिडिल मैन जेके आहिनि, माफ़ियाऊं जेके आहिनि, उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां ब्लैक मार्केटिंग करे, स्मगलिंग करे, उहे लखनि मां किरोड़, किरोड़नि मां अरब ऐं अरबनि खां मथे ई जेके आहिनि उहे कमाए वञनि था। पर ज़रात तरजीह न हुअण जे करे हीउ मुल्क जेको आहे उहो मुआशी तौरु जेको आहे सो पोइते थींदो पियो वञे। ऐं ज़ाहिर आहे त इहे पॉलिसियूं जेके आहिनि ऐं इहे माफ़ियाऊं जेके आहिनि हिन मुल्क खे मुआशी तौरु सघारो थियणु न पियूं ॾियनि। जेका अशद ज़रूरत आहे हिन वक़्त जी त एग्रीकल्चर ते ध्यानु ॾेई ऐं उन मां इन्हनि माफ़ियाउनि खे ख़तमु कयो वञे। एग्रीकल्चर ई वाहिद सब्जेक्ट आहे जेको हिन मुल्क खे जेको आहे हिन मुआशी बहरान मां कढी सघे थो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान कमाल लाशारी खे ॾींदा इजाज़त। अला भाई।